बुलेटिन जो आगाज़ कयूं था अहम ख़बर सां त डॉक्टर असमत जमील वाक़े जो मुख्य जवाबदार KP जे इलाइक़े सुवाबी मां गिरफ़्तार कियो वियो आहे। जांच टीम जवाबदार जो मोबाइल नंबर ट्रेस ते रखी खेसि गिरफ़्तार कयो। जवाबदार शमन सोलंगी खे सुवाबी मां मक़ामी पुलिस जी मदद सां गिरफ़्तार कियो वियो आहे। आगाह कयो वाक़े त असमत जमील वाक़े जो मुख्य जवाबदार फ़रार थियल हो, जंहिंखे KPK जे इलाइक़े सवाबी मां पुलिस गिरफ़्तार करे वरितो। जांच टीम जवाबदार जो मोबाइल नंबर ट्रेस करे खेसि गिरफ़्तार करे वरितो आहे। दादू पुलिस जो चवणु आहे त जवाबदार शमन सोलंगी जी जो नंबर जेको आहे उहो ट्रेस ते रखी खेसि गिरफ़्तार कियो वियो। मक़ामी मदद पुलिस जी जेका आहे उहा मदद वरिती पई। SSP दादू एजाज़ शेख हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। SSP साहब, वॾी महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। असमत जमील वाक़े में पुलिस खे इहा अहम कामयाबी मिली आहे। हेलो जी एजाज़ शेख साहब, वॾी महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। असमत जमील केस में अहम कामयाबी मिली आहे पुलिस खे। जी हाँ, बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह। जी, छा तफ़सील इन मां वटि छा शेयर करे सघो था तव्हां सां? हाँ, तफ़सील इहो ई आहे जेको मुख्य जवाबदार हुयो शमन सोलंगी, उनखे दादू पुलिस सवाबी मां KPK मां गिरफ़्तार कयो आहे। लीगल फॉर्मेलिटीज़ पूरी करण खां पोइ इनखे दादू जी अदालत में पेश कयो वेंदो। जी एजाज़ साहब, सुभाणे खां सिंध हाई कोर्ट में रिपोर्ट भी पेश करणी आहे? जी हाँ, बिल्कुलु। उहा 25 तारीख़ ते रिपोर्ट पेश करणी हुई, पर उहा इहा ई हुई गिरफ़्तारी जे हवाले सां त असां गिरफ़्तार करे वरितो आहे। उहा रिपोर्ट असां हाई कोर्ट में सबमिट कंदासीं। SSP साहब, हिन महिल ताईं इन केस में छा फॉलोअप थियो आहे? छा कामयाबी मिली सघियूं आहिनि? ही जाली निकाहनामे जेको मामिलो ब्लैकमेलिंग खां पोइ असमत जेको आपघात कयो, हिन महिल ताईं शायदि हिकु जेको इन में मुबैना शाहिद आहे इमदाद सोलंकी, उहो अञा गिरफ़्तार नाहे थियो। या पहिरियों जेको इहो केस हो जाली निकाहनामे वारो, उन में जेके 5 ॼणा नॉमिनेटेड आहे, उन मां 4 अरेस्ट थी विया। हिकिड़ो अञा ताईं आहे, इंशाअल्लाह ताला उहो बि जल्दी अरेस्ट करे वठंदासीं। उन जे फॉलोअप में 16 में जेका ॿी FIR थी हिनजी सुसाइड खां पोइ डॉक्टर असमत जी, त उन में 2 माण्हू नॉमिनेटेड हुया, शमन ऐं उनजी ज़ाल आहे। बोथ हैव बीन अरेस्टेड। ॿिन्ही खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। SSP साहब, शमन खे सवाबी जी मक़ामी पुलिस जी मदद सां गिरफ़्तार कियो वियो आहे या दादू मां ई जांच टीम उते वई उनखे गिरफ़्तार करण जे लाइ? हिन वक़्तु उहो सिंध पुलिस जी तहवील में आहे, छा असां ईअं चई सघूं था? छा हूंदो आहे, कंहिं बि एरिया में तव्हां वेंदा आहियो, लीगल प्रोसीजर्स हूंदा आहिनि, त लोकल पुलिस तव्हां इन्फॉर्म करे ऐं उते कार्रवाई कंदा आहियो, त लोकल पुलिस जी सपोर्ट हूंदी आहे। असां जेका टेक्निकल सर्विलेंस खे कई हिनजी, त हिन मूवमेंट खे ट्रैक कंदा रहियासीं ऐं ट्रैक कंदे कंदे असांजी टीम सवाबी ताईं पहुती ऐं ऐं मां ॿुधायो पिया त सुभाणे उनखे अदालत में पेश कयो वेंदो, शमन सोलंकी खे। हा, न सुभाणे अदालत में न, उतां जी कोर्ट फॉर्मेलिटीज़ पूरियूं करे पोइ हिनखे वापसि दादू पुलिस आंदो वेंदो ऐं पोइ हिते पेश कयो वेंदो। इमदाद सोलंकी जी गिरफ़्तारी में का पेशरफ़ थी सघी आहे हिन महिल ताईं? उहो बि इंशाअल्लाह ताला थी, इंशाअल्लाह ताला उते बि कमु कयूं था असां। महिरबानी एजाज़ शेख साहब। जवाबदार हुयो जी, ऐं उहो असां करे वरितो आहे, दादू पुलिस करे वरितो आहे। जी, महिरबानी एजाज़ शेख साहब। अवां टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई। SSP दादू एजाज़ शेख असां सां मौजूदु हुआ टेलीफोन लाइन ते। असां इहो चवणो हो त असमत जमील वाक़े जो मुख्य जवाबदार KPK जे इलाइक़े सवाबी मां गिरफ़्तार कियो वियो आहे, जंहिंखे अदालत आॾो पेश कयो वेंदो।